शुरू कयां थो न पाक हस्ती जे नाले सां जेको तमामु वॾो महिरबानी बचायो आहे। मुंहिंजा उस्ताद साहिबान ऐं मुंहिंजा हममक्तब साथियो, अस्सलाम वालेकुम। मूंखे आसीस ॾे मुंहिंजे ख्वाबनि जी सिंध, मूंखे आसीस ॾे मुंहिंजे ख्वाबनि जी सिंध, तुंहिंजे गीतनि ते संगीत ॾींदो रहां, तुंहिंजे चारनि ते फैन हणंदो वतां, मुंहिंजी सिंध मां, मुंहिंजी सिंध मां। मां आहियां मोहम्मद हसीब मैसर, सुहेल पब्लिक स्कूल मैसर वॾा क्लास 10 जो शागिर्द। अॼु मुंहिंजी तकरीर जो उन्वान आहे मुंहिंजे ख्वाबनि जी सिंध। मोज़िज़ हाज़रीन, अचड़े मां असां मुखातिब थियण लाइ हिन स्टेज ते बीठो आहियां त मुंहिंजे ज़हन जे गोशे में मुंहिंजे ख्वाबनि जे सिंध जो मंज़र तरी आयो आहे। उहा सिंध जंहिंजे सीग में सिंधू धारा वहे थो, उहा सिंध जिते बेत लिखनि था, उहा सिंध जंहिंजो चपो चपो सब्ज़दार आहे, उहा सिंध जेका तिजारत जो मर्कज़ आहे, उहा सिंध जंहिंखे ॾिसी सकंदर आलम चवे थो छा हिते वणनि में उञ थी आहे, उहा इंसानियत जी अलम बदार सिंध, उहा आदम तशद्दुद जी पैरोकार सिंध, उहा अजरक जी आहाज़ सिंध, उहा टोपी ते टिकनि जो चढ़ाव सिंध, उहा सिंधी ॿोली जहिड़ी सिंध, उहा हिननि माण्हुनि जहिड़ी सिंध। हा, तुंहिंजी सिंध, मुंहिंजी सिंध, असां सभिनी जी सिंध। मोज़िज़ सामईन, असां जॾहिं पंहिंजे सिंध खे ॾिसंदा आहियूं, मोज़िज़ सामईन, असां जॾहिं पंहिंजे सिंध खे ॾिसंदा आहियूं त दिलि मां इहा ई आस निकिरंदी आहे त हा, तुंहिंजी सिंध, मुंहिंजी सिंध, तुंहिंजे मुंहिंजे ख्वाबनि जहिड़ी सिंध, भिटाई जे ॿोली जहिड़ी सिंध, बांसुरी जे सुराई शनाई जहिड़ी सिंध, तुंहिंजे मुंहिंजे ख्वाबनि जहिड़ी सिंध, हर सवालनि जे जवाबनि जहिड़ी सिंध, दश्त जे काबनि जहिड़ी सिंध। हा, तुंहिंजी सिंध, मुंहिंजी सिंध, तुंहिंजे मुंहिंजे ख्वाबनि जहिड़ी सिंध। मोज़िज़ सामईन, अॼु जॾहिं असां पंहिंजी सक़ाफ़त जे रंगनि खे सजाए दुनिया जे ॾाढो पेश करे रहिया आहियूं त दुनिया असांजे हथनि जे हुनुर ते हिरकी पवे थी। मूंखे लॻे थो त बि मुंहिंजी मिठड़ी मां रिली जे हिकिड़े कुर्ते ते सहारो सितारनि सां चढ़ियल आसमान खे लाहे सघे थी। मूंखे लॻे थो त अॼु बि मुंहिंजी भेण चादर जे चौकुंटे ते, मूंखे लॻे थो त अॼु बि मुंहिंजी भेण चादर जे चौकुंटे ते सारो गुलनि सॼो गुलिस्तान थी सजाए सघे। मूंखे लॻे थो त अॼु बि मुंहिंजो बहादुर भाउ, अॼु बि मुंहिंजो बहादुर भाउ पंहिंजे वतन जे मोहब्बत में पंहिंजो ज़रूरी सिर कमाए छॾे। मोज़िज़ सामईन, जिते असांजी सक़ाफ़त सूफ़ियनि वलियनि मशाइखनि मस्तनि जी सक़ाफ़त आहे, उते असांजी सक़ाफ़त देश लाइ तड़पंदड़ दिलनि जी सक़ाफ़त आहे, बाख़ुद जी सक़ाफ़त आहे, बख़्तियावर जी सक़ाफ़त आहे, उख़ुवत जी सक़ाफ़त आहे, मरवत जी सक़ाफ़त आहे, भाईचारे जी सक़ाफ़त आहे, मेहमान नवाज़ी जी सक़ाफ़त आहे। उते असांजी सक़ाफ़त होशू जी सक़ाफ़त आहे, हेमू जी सक़ाफ़त आहे, तोते जी सक़ाफ़त आहे, दूल्हे जी सक़ाफ़त आहे। अगर वतन जो वजूद खतरे में हूंदो आहे त सिंधी दोदा चवंदा आहिनि मां मरंदे ताईं वार कंदुसि, मां मरंदे ताईं वार कंदुसि ऐं धारनि जातिर धार कंदुसि। ही कंध कुलंदे आहे जेसी, ही कंध कुलंदे आहे जेसी, कीअं ॻरींदा हू पेर तेसी। ही धरती जा मुंहिंजी अम्मी आहे, ही धरती जा मुंहिंजी अम्मी आहे, ही जिंदड़ी हूअ निकम्मी आहे। शल जीजल जी कार अचे, शल तुंहिंजी न का मयार अचे, शल तुंहिंजी न का मयार अचे। हाज़रीन मोहतरम, अॼु जे ॾींहं ते असांजे ज़हन में ही सवाल उभरी रहियो आहे त उहा मूमल जे माणे जहिड़ी सिंध, का कंधीअ जे राणे जहिड़ी सिंध छा नाहे बिलावल जे गाने जहिड़ी सिंध, उहा भिटाई जे ॿोली जहिड़ी सिंध, उहा सजल जे घड़ोली जहिड़ी सिंध, उहा तौसूफ़ ते माइल सिंध छा नाहे अॼु घाणियल सिंध, उहा निज़ामुद्दीन जे निज़ाम वारी सिंध, बाशऊर बाकिरदार जहिड़ी सिंध छा नाहे अॼु निज़ाम जहिड़ी सिंध, उहा मन मोहींदड़ सिंध, उहा दिलि बहलाईंदड़ सिंध छा नाहे अॼु तालीमना बाझाईंदड़ सिंध, उहा मोहम्मद अली जिनाह जी सिंध, उहा ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी सिंध, उहा बेनज़ीर भुट्टो जी सिंध, उहा शेख अयाज़ जी सिंध, सैयद जी सिंध, तुंहिंजी सिंध, मुंहिंजी सिंध, असां सभिनी जी सिंध। हाणे तूंखे मूंखे वॾड़नि जी तारीख़ वरजाइणी आहे, हाणे तूंखे मूंखे वॾड़नि जी तारीख़ वरजाइणी आहे, हिन जीजल जी तक़दीर बदलाइणी आहे। आख़िर में मां ही शेर चई पंहिंजी जॻह वठंदुसि, ही पंहिंजी करणी भरणी आहे पर सिंध अयाज़ न महिणी आहे, ही पंहिंजी करणी भरणी आहे पर सिंध अयाज़ न महिणी आहे। आख़िर ही राह गुज़ारणी आहे, तूं छो घबरायो आहे प्यारा, तूं छो घबरायो आहे प्यारा, जिए सिंध जिए लतीफ़, महिरबानी।